मीर तो के पक आहे त सुमणी के अगवा करण वारो नवाब खान आहे। हाँ मुमल, पहिरियां मुंहिंजो शक मूसा जे मथां हो, हाणे जॾहिं मुंहिंजे ऐं मूसा जे विच में ठाह थी वियो आहे तॾहिं इहा हक़ीक़त साम्हूं आई आहे। किथे इहे त नाहे मूसा तोसां हथ मिलाए तोखे बेवकूफ़ पियो बणाए? न मुमल न, मूसा मूंसां कॾहिं बि धोखो कोन कंदो। जॾहिं तो मूसा सां एतिरा धोखा कया आहिनि त मूसा तोसां धोखो छो नथो करे सघे? मुमल मूसा सिधो विढ़ंदो आहे पर धोखो कोन कंदो आहे। मीर कंहिं मथां बि अखियूं पूरे भरोसो न कर। पर मुमल मूसा मूंखे धोखो छो ऐं छा लाइ ॾींदो? मूसा नवाब खान के मारण जे लाइ तोसां धोखो करे सघे थो, छो त नवाब खान के मारण जे लाइ मूसा बार बार कोशिश कई आहे ऐं उन में हू नाकाम वियो आहे। तुंहिंजो मक़सदु इहो आहे त मूसा मूंखे नवाब खान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करणु थो चाहे। मीर मूं हिकु अंदाज़ो लॻायो, मूसा सां तूं वधीक मिलंदो आहीं, हुन जे अंदर जी तोखे ख़बर हूंदी त हू तोसां केतिरो सचो आहे। मुगल कंहिं बि इंसान जे अंदर खे फलवणु ॾाढो मुश्किल कमु। मां एतिरा त धोखा खाई चुको आहियां जो दुश्मन त दुश्मन, पर हाणे सॼण खां बि भउ थो थिए। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।